नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंहिं ख़बर ॾींदा हलूं त असांजे माण्हुनि खे असांजे मुखालिफ़ दुश्मन मारियो आहे। पुलिस ने खैरपुर ऐं लाड़काने जे कचे में 3 ॾींहं अॻु पुलिस ऑपरेशन में मारिजी वियल धाड़ियल पठान नारेजो जे भाइटे ऐं बदनाम धाड़ियल नज़रियो नारेजो जे पुटु रब रखियो उर्फ़ रबू नारेजो पारां पुलिस जे धाड़ियलनि ख़िलाफ़ कयल ऑपरेशन खे ड्रामो करार ॾेई छॾियो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्त, मां रब रखियो नारेजो आहियां ऐं पठान मुंहिंजो चाचो आहे। जेके मुड़ुस मां उहे इब्राहिम कलोड़े मारिया आहिनि ऐं जावेद कलोड़े ऐं मेहर शेख इमदाद पणे। दोस्तो, जेको खैरपुर वारो SP चए थो मां मारिया आहिनि ऐं लाड़काने वारो SP चए थो मां मारिया आहिनि, दोस्तो इहो ग़लति आहे। मुंहिंजा मुड़ुस मुखालिफ़नि मारिया आहिनि। दुश्मन घटि में घटि 200 ॼणो हुयो जेको मुंहिंजे माण्हुनि ते चढ़ाई करे उन्हनि खे मारियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।